उन ॾींहुं बि असांखे अस्पताल में हौश कोन हुयो, जंहिं सबबु बिजली मुमननि खे सटियो। त ईअं ई हिन पासे ते आल कंहिं बिजलीअ पासे ॾे, जंहिंमें असांखो तार हिकिड़ी स्लिप थी वई, 2 हथनि में हुयूं। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं तव्हां जॾहिं हीउ वाक़ियो थियो तव्हां बि हिते मौजूदु हुयो, हिन अमल में तव्हां हुयो, अलम पाक जेको आहे चाढ़ियो वेंदो आहे, जेको आहे उनखे रिन्यू कयो वेंदो आहे। त हीउ कीअं वाक़ियो थियो, केतिरा माण्हू हिते शहीद थिया, हीउ वाक़ियो कहिड़ी तरह सां पेश आयो? साईं 6:45 बजे जो टाइम हुयो। असां अलम पाक निशान कयूं पिया। अलम पाक जहिड़ी महिल निशान कयो ते मथे उसरी आयो, त ईअं ई हिन पासे ते आल कंहिं बिजलीअ पासे ॾे, जंहिंमें असांखो तार हिकिड़ी स्लिप थी वई, 2 हथनि में हुयूं, जंहिंमें बिजली सां टकराइजी वियो, जंहिं सबबु बिजली मुमननि खे सटियो। तंहिंमें 8 मुमिन शहीद थी विया आहिनि, 16-17 मुमिन ज़ख़्मी आहिनि हिन वक़्त ताईं। के अस्पताल हुया, के अस्पताल मां आया आहिनि, के हाणे ख़ुशि थी विया आहिनि। 7 बजे जो पूरे जो टाइम हुयो। असांजो जेको बि इंतज़ाम हुयो त आज़ादारी जो ऐं मजलिस जो हुयो, त गादी निशान करे असां मजलिस कंदासीं। उन ॾींहुं बि असांखे अस्पताल में हौश कोन हुयो। मतिलबु उन ज़ख़्मी जेके शहीद थिया आहिनि उन्हनि खे सरकार पारां तव्हांजी का माली मदद का ॾियण जी का तव्हांखे यकीन ॾियाई आहे? साईं जेके असांजा कामोर आहिनि, वसवारा आहिनि, अहल तशियार अहल शेदार आहिनि, असां सां सभिनी अची साथ ॾिनो आहे। जंहिंजो बि जेको हाल हुयो असां सां गॾु बीठा। माना जेको इलाजु थियो 15 खां 17 माण्हू तव्हां चओ था उहे ज़ख़्मी थी पिया, उनजो इलाजु सरकार करायो पंहिंजे माण्हुनि करायो? साईं उहो हाणे असांखे ख़बर न आहे। उते असां अस्पताल हुयासीं, असांखे एम्बुलेंस VIP ॾिनो, ओॾो वरी असां एम्बुलेंस आयासीं, असांखे घर पुॼायूं। असां पंहिंजो रुपयो बि ख़र्चु न कयो आहे। इनखे अलाह थो ॼाणे त ख़र्चो असांजे मथां उते कंहिं कयो आहे।